Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. गुलाम हैदर के पुट ने गुलाम हैदर उन्हें अगवा करे पंहिंजे घर में ज़हर ॾिनो आहे अलाए कंहिं हिसाब मारियो वियो आहे छोकिरी असांखे वटि 3 बजे लाश मिलियो आहे असांजी बेख खुली थी को बि अॼु रिपोर्ट ॾेई आहे त असांजो को बि अदालत करण वारो न आहे छोकिरीअ जो पीउ माउ न आहे भाउ 12 सालनि जो आहे त असांजे न्याणीअ जी अपील करे असां हिनमहिल ताईं वेठा आहियूं असांजे न्याणीअ जी को बि हुकूमत जो न चढ़ी आयो आहे और सुबुह लाइ चवनि त छोकिरीअ खे सर आहे त को माण्हू न चढ़ी आयो आहे उहो चवनि था 3 ॾींहं वरी हिनमहिल दफ़नायो वञी केरु तव्हांजो दादु पिराद कंदो पोइ वञी दफ़नायो 3 ॾींहंनि खां पोइ फ़ैसिलो आहे असांजी हुकूमत ई फ़ैसिलो कंदी मुंहिंजे न्याणीअ जो इंसाफ़ हुकूमत कंदी और हुनजी अदालत पाण हुकूमत कंदी बिलावल साहब करे मोहब्बत देरे भरसा राजड़ी बाद कत्ल थियल नारी जो केस दाख़िल मक़तूल नारी फ़ाइज़ा जे पीउ अल्लाह वरायो चन्ना जी फ़रियाद ते मोहब्बत देरो थाणे ते जवाबदार लालिनो ऐं संदसि भाउ अब्दुल जब्बार चन्ना ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो फ़रियादी मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त 4 महीना अॻु जवाबदार लालिनो न्याणी सां ज़्यादती कई हुई वॾेरे अज़ीज़ुल्लाह ॾहरा अॼु फ़ैसिलो करे जवाबदार धुर ते 4 लाख ॾंड हयो ऐं फ़ैसिलो कयो त जवाबदार लालिनो न्याणी सां शादी कंदो फ़ैसिले ते अमल लाइ जवाबदार न्याणी खे ज़हरीलियूं गोरियूं खाराए क़त्ल कयो आहे मक़तूल नारी जे वारसनि जो चवणु आहे त नारी फ़ाइज़ा खे गुलाम हैदर चन्ना ऐं संदसि पुटनि अगवा करण बाद क़त्ल कयो असांखे राति 3 वॻे लाश मिलियो चवनि था त नारी जो लाश दफ़नायो 3 ॾींहंनि खां पोइ फ़ैसिलो थींदो DSP कंडियारो जो चवणु आहे त ज़्यादती बाद नारी वॾेरे वटि साम्हूं हुई SSP नौशर फ़िरोज़ वाक़े जी जांच लाइ कमेटी जोड़े छॾी आहे 2 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे वधीक जांच कई पई वञे वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वठंदे IGCनि खां रिपोर्ट घुरे वरिती वॾे वज़ीर चयो त जरगे सिस्टम जे नाले ते फ़ैसिलो ॾींदड़ बि ॾोहारी आहिनि 3 महीना पुराणो वाक़ियो आहे इन जो पाण में पंहिंजे माइटनि सां छोकिरे सां को तालुकात हुया को मसइलो को ज़ना जो थियो पोइ इन जो पाण फ़ैसिलो बि थियो छोकिरी जेको साम तौर खे वॾेरे वटि उन रहियल हुई उनजो पीउ बि उते ई कमु कंदो आहे ऐं उनखे बाद असां हिन जी उन्हनि जे सभिनी जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कयूं था पिया जंहिंमें 2 जवाबदार असां अरेस्ट कया आहिनि जेको इन्वेस्टिगेशन हले थी पई इन में असांजे जनाब SSP साहिब जन टीम बि जोड़ी आहे जंहिंमें DSP मरापुर बि आहे SHO कंडियारे बि मां सां शामिल आहिनि तो इंशाल्लाह सही नमूने इन्वेस्टिगेशन कई वेंदी जेको बि इन में मुलवस हूंदो उनजे ख़िलाफ़ु एक्शन थींदो उनखे अरेस्ट थींदो ऐं फ़रियादियुनि खे फुल इंसाफ़ ॾिनो वेंदो कराची में समुंड किनारे जोड़े जा गोलियूं लॻल लाश हथ सी व्यू चाइना पोर्ट पर नारी ऐं नौजवान जा गोलियूं लॻल लाश मिलिया इस्पताल मुंतक़िल मक़तूलनि जी सुञाणप न थी सघी SSP ॾखण जो चवणु आहे त वाक़े बाबति जांच कई पई वञे ऐं कराची में SPCA हेडक्वार्टर्स ते एंटी करप्शन जो छापो ऑफिसरनि जूं टोड़ूं लॻी वयूं एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट पुलिस जी वॾी नफ़री साण करे हसन स्क्वायर ते वाक़े सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जी मुख्य ऑफिस ते छापो आयो छापे बाद SPCA जा केतिरा ई ऑफिसर पंहिंजूं गाॾियूं छॾे मोटरसाइकिलनि ऐं पैदल ऑफिस मां फ़रार थी विया ज़रियनि मूजिबि SPCA हेडक्वार्टर में ज़िले ओभर जो हिकु अहम इजलास थी रहियो हो त एंटी करप्शन छापो हयो छापे दौरान पुलिस एहलकार ऑफिस ईंदड़ माण्हुनि जा सुञाणप कार्ड चेक कंदा रहिया ज़रियनि जो चवणु आहे त एंटी करप्शन टीम सां हिकु मैजिस्ट्रेट गॾु हो अस्सलाम वालेकुम नाज़रीन टाइम न्यूज़ में वलीकार मां आहियां शाहिद सियाल हेडलाइंस समझूं हिते वठूं था शॉर्ट ब्रेक